मुझे महबूब जा परवानो। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमायो अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अला खबरदार इन्न बेशक औलिया अल्लाह जेके अल्लाह जा वली हैं ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून न उन्हनि खे कोई खौफ आए न कोई गम। सुभान अल्लाह। न कोई खौफ न कोई बुलंद आवाज़ मुझे महबूब जा परवारो मता सुभाणे तव्हांखे कोई ये चवे देर सरदार अली शाह चयो त अल्लाह वारनि खे खौफ थींदो ई न आहे। अल्लाह तबारक व तआला का जॾहिं खौफ ज़िंदा थींदा आहिनि पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जॾहिं बानो दुनियादारी खे छॾे करे मूं रब खे ऐं मुंहिंजे महबूब खे राज़ी करण जे लाइ मूं रब जे आॾो सिर झुकाईंदो आहे मुंहिंजे महबूब ते दुरूद व सलाम पढ़ंदो आहे पोइ मां उनखे दोस्त रखंदो आहे। छा रखंदो बुलंद आवाज़ छा रखंदो मां उनखे दोस्त रखंदो आहे जेको मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद व सलाम पढ़े मूं रब जे आॾो सिर झुकाए दुनियादारी के छड़े तो मां रब उनके दोस्त रखंदो आ। मां एड़ो तो उनके दोस्त रखंदो आ जो मां रब उन जो अखियों बणजी वेंदो आ जैसा दिसंदो आ। छा कंदो मां उन जो अखियों बणजी वेंदो आ जैसा दिसंदो। मां रब जेके दोस्त रखंदो आ मां उन जा कन बणजी वेंदो आ जैसा ॿुधंदो आ। जेके मां दोस्त रब रखंदो आ मां उन जा हथ बणजी वेंदो आ जैसा वठंदो आ कमकार कंदो आ पकड़ींदो आ मां रब उन जा हथ बणजी वेंदो आ। तवज्जो रहे वो सरदार अली शाह छो न चवे त जेको रब पाक जेके दोस्त रखे उनके दुनिया जो खौफ न थींदो आ न कब्र जो न हशर जो न कब्र जो न छो त कब्र जा ज़ामिन हूंदा आहिनि न रब जा दोस्त कब्र जा बुलंदो असां कब्र जा वो ॿियनि जा हुजनि न हुजनि पर असांजो पीरनि जो पीर दस्तगीर कब्र जो भी ज़ामिन आहे हशर जो भी बुलंद आवाज़ सां ईअं हथ मथे खणी करे तवज्जो रहे मुख्तसर अर्ज़ कंदो हलंदुमि त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿारनि खे पावर छा ॾिनो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿारनि खे अहिड़ो पावर ॾिनो आहे दुनिया वारा जॾहिं मायूस थी वेंदा आहिनि मिट माइट छॾे वेंदा आहिनि अज़ीज़ छॾे वेंदा आहिनि पीढ़ी प्यारा छॾे वेंदा आहिनि हत्ता के घर जा भाती भी छॾे वेंदा आहिनि अल्लाह तबारक व तआला जे प्यारे महबूब जे बाने जे दरवाज़े ते पहुचण कम असां तो असांजो हूंदो आहे पोइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारनि जे सदके पोइ अल्लाह तबारक व तआला तो असांजो बेड़ो पार करे छॾींदो तो असांखे मनो कई वेंदी आहे त अल्लाह वारनि न वञ अल्लाह वारनि जे दरबारनि ते छा रखियो आहे अल्लाह वारनि जे छा रखियो आहे अल्लाह तबारक व तआला जेके ताक़त ॾे त संदसि मर्ज़ी रब जेके ताक़त ॾे त रब जी मर्ज़ी आहे को दुनिया में रब खां पुछण वारो त हिनखे ताक़त छो ॾिनई जी रब पाक ताक़त ॾे पर जेको चवे न त अल्लाह वारनि में पावर न आहे त पोइ इहो सम्झजा त क़ुरान पाक न पढ़ंदो आहे छो त क़ुरान सां बि बुग़्ज़ नबीअ सां बि बुग़्ज़ अल्लाह वारनि सां बि बुग़्ज़ रखंदड़ आहे छो त क़ुरान पाक अल्लाह वारनि सां भरियल आहे अल्लाह वारनि जे शान सां क़ुरान पाक भरियल आहे छो त रब जेके पावर ॾे संदसि मर्ज़ी आहे महबूब करीम कायनात के सरदार रहमत लिल आलमीन फरमाए पे शख्स 99 कत्ल कया मुख्तसर करो बड़ा कत्ल तफसीर खोल ॾिस 99 कत्ल कया हिकड़े को पुछई दे खबर मां 99 कत्ल कया सारी जिंदगी गुनाह में गुजारी है हाने तौबा करण चाहे तो अल्लाह माफ कर दो नचे से चरियो थियो एकड़ो कातिल जहन्नमी आ दोज़खी आ तो 99 कत्ल कया ने तोखे माफी किए मिलंदी हुन चेसी रे तू अल्लाह कोई ना उम्मीद अल्लाह माफ न कदो न पोजे अंग खुटा ला पयो 100 पूरो छो न कयो
मुझे ख्याल में कुछ बरोचन की गाल समझ में आई ना कुटल छो हो जे यो दाणो भी पूरो कया 100 पूरो कई मुख्तसर एकड़े शख्स वट भी अल्लाह जो प्यारो लगे तो मां 100 कत्ल कयो घणा कत्ल 100 कत्ल कयो सारी जिंदगी गुनाह में गुजारी बदकारी में गुजारी मां ने रब जी दरबार में तो बता थियण चाहियां थो रब माफ़ कंदो उन बाने चेस या का वडी गाल ये का वडी गाल काने दस माथो जाए नस माथो जाए पहुंचण कम तुझो वा बेड़ो पार करण मुझे रब जो कम नस तथे माथो जा मुझे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन शफादार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन बाने उन शख्स के बुधायो त बनी इसराइलन जे मुझा प्यारा दोस्तों बनी इसराइल जे टाइम जो वाक़ियो अल्लाह अकबर मुझे महबूब फरमायो त उन शख्स के बुधायो त फिलाणो गोठ अल्लाह वारन जो करे सरबो तू उन गोठ में वनी करे के भी अल्लाह वारे गाथरा बुलंद कराइंदे रब पाक उन जा हथरा खाली को न भराइंदो पोचण कम तुझो हथरा खण कम उन जो बेड़ो पार कण मुझे रब जो कम है कुछ तू मुझे करीम रहमत लिल आलमीन ने फरमायो जने उन शख्स जो बुधो त अल्लाह वारन जी दरबार में पहुंचा बस अल्लाह वारा मुझी दरबार अल्लाह तबारक व तआला जी दरबार में हथरा खणदा रब पाक मुझा बेड़ा पार करे छडींदो वठी ड्रोड़ पाते मुझा पर दोसा मुख्तसर रस किया जने जो ड्रोड़ पाते जुती निकरी वई खबर कान पई अल्लाह अकबर अल्लाह वारन जे इश्क में इए पैर तिरकी पियो कंध जी जमीन ते लगो मणको टुटी पियो जहन्नमी फरिश्ता जन्नती फरिश्ता महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन ने फरमायो जहन्नमी फरिश्तन जन्नती फरिश्तन के चयो इन सारी जिंदगी गुनाह में गुजारी चंद कदम अल्लाह वारन जे तरफ कया थई जन्नती फरिश्तन चयो वने काडे पियो अल्लाह वारन दे निस्बत के सा अल्लाह वारन सा जदे जन्नती फरिश्तन जहन्नमी फरिश्तन के चयो रब फरमायो जे मुझे बारन सा जेको प्यार कंदो मां रब उन सा प्यार कंदो हिन रब के बानन सा प्यार कयो रब हिन सा प्यार कयो जन्नमी न थो थी सके जन्नती जहन्नमी फरिश्तन चयो अजीब गाल सारी जिंदगी करे चंद लम्हात करे मुझे करीम रहमत लिल आलमीन ने फरमायो यो फैसलो रब जी दरबार में रब फरमायो त जहन्नमी फरिश्ता भी हिन जो विखू कनन जेके भी जिंदगी में गुनाह जे तरफ कयाई जन्नती फरिश्ता भी विखू कनन जेके नेकी जे तरफ विखू कयाई जहन्नमी फरिश्ता चवन था ए जन्नती फरिश्तो फैसलो थी वयो चंद लम्हात सारी जिंदगी जन्नती फरिश्ता चवन था रब जो हुक्म तव्हां भी गण पकयो असा जन्नती फरिश्ता भी गण पकड़ा तवज्जो रहे जहन्नमी फरिश्ता विखू गणन था सारी जिंदगी जो विखू जड़ई जन्नती फरिश्तन दी वारी आई उन्होंने विखू गण शुरू कयो रब पाक जमीन सा मुखातिब थी करे फरमाया ए जमीन ही शख्स कादे पे वने मुझा रब तुझे प्यारन दे पे वने तुझे फलियन दे पे वने किए पे वने मुझा रब थोड़न दे पे वने रब पाक फरमाया ए जमीन ए जिए मुझे बानन दे थोड़े पे तू भी इन वांगुर इए थोड़ त दुनिया वारन के खबर पवे जो मुझे बानन सा प्यार कंदो मां रब उन्हें सा प्यार सुभान अल्लाह बस सुभान अल्लाह जमीन थोड़ पाती जन्नती फरिश्तन विखू गण शुरू कयो सुभान अल्लाह मुझे करीम रहमत लिल आलमीन ने फरमायो गणी दे विख वधी पई नेकी जे तरफ विख वधी पई एतरी जमीन टोड़ पाती नेकी जे तरफ विख जने वधी रब पाक फरमायो ए फरिश्तो हां जन्नत में खणी वञो ये बनी इसराइल जे टाइम जे वली में यो पावर आपो सरदार दी शार करे तो पो मुझे महबूब मुस्तफा जे पीरन जे पीर दस्तगीर भाई हथ मत करे जोर से नारे थे
अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारनि में पावर रखियो आहे। अल्लाह तबारक व तआला जेके पावर दे संदस मर्जी आहे, जे पंहिंजे प्यारनि जे पावर दे जे उन्हनि जो हथ कंहिं बि शइ खे लॻी वञे, अल्लाह तबारक व तआला उन में बि पावर रखी छॾे। ईअं न दिलि ठारे। सरदार अली शाह अर्ज़ करे सूरह बकर, ये दुनिया वाला चवंदा त अल्लाह वारनि में पावर ना है। सरदार अली शाह अर्ज़ करे ॾिस अल्लाह वारनि में कमाल छा आहे। कुरान पाक खोले सूरह बकर यानी गऊं वारी केड़ी सूरत है? बुलंद आवाज़ गऊं वारी सूरत सिंधी सदमी में सही दर पे सुभान अल्लाह। जे मूसा अलैहिस्सलाम जे टाइम में वली जो हथ लगे कुरान पाक खोले ये चवे तो अल्लाह वारन में पावर ना है, कुरान तो चवे अल्लाह वारन में पावर है। तफसीरन में अचे तो जदे वो शख्स अल्लाह जो बानो कामिल मूसा अलैहिस्सलाम जे टाइम जो वली आ, गऊं जो बच्चो आ, झंग में छड़ियो अल्लाह जी दरबार में अर्ज़ करे मुंहिंजा मालिका हे गऊं जो फर तो वट अमानत छड़ियो अथऊं। दुनिया वारा चवंदा आहिनि त अल्लाह वारनि में पावर न आहे। अल्लाह वारनि खे ख़बर न आहे त सुभाणे छा थींदो। मुंहिंजा रब मां हथरा बुलंद कयां थो, मुंहिंजा हथरा खाली न वराजा। इहा अमानत मां तोखे रब ॾियां थो, इहा अमानत मुंहिंजी जॾहिं मुंहिंजी घरवारी खे उमेद वारी आहे कुझु ॾींहंनि खां बाद में मां मरी वेंदुमि, मुंहिंजा मालिक मुंहिंजी घरवारी खे पुट ॼमंदो, उहो जवान थिए, मां जो फर्मा बरदार थिए त पोइ हीअ मुंहिंजी अमानत मुंहिंजे पुट खे मोटाए ॾिजां। सुभान अल्लाह। हे चवे तो नबी में पावर ना है, रब पाक त नबी जे गुलाम खे पावर ॾिनो आहे। उहो तो चवे त मूंखे पुट ॼमंदो, छा ॼमंदो? बुलंद आवाज़ सां छा ॼमंदो? पुट ॼमंदो। मुंहिंजा रब हीअ अमानत मुंहिंजी ॾिजां। अल्लाह जे कामिल वलीअ जा हथ लॻा। तवज्जो रहे कुरान पाक जॾहिं मूसा अलैहिस्सलाम वटि हिकिड़ा शख्स आया, अर्ज़ कया सुना अल्लाह तबारक व तआला तव्हां खे नबी कयो आहे, ग़ैब दान आहियो, मेहरबानी करे अवां ॿुधायो रब तव्हां खे इल्म ॾिनो आहे। असां में हिकिड़ो क़त्ल थियो आहे, जे तव्हां न ॿुधाईंदो त पोइ कबीला ई छड़ा हलंदा रहंदा आहिनि, सदियूं साल हलंदा आहिनि। साईं महिरबानी करे हाणे अवां ॿुधायो त हिनखे कंहिं मारियो आहे। तवज्जो रहे मुख़्तसिर रब पाक हुकुम कयो त मुंहिंजा महबूब मुंहिंजा नबी ही मुंहिंजा रब तू न ॿुधाइजा, पाण ॿुधाए। तवज्जो रहे सरदार अली शाह अर्ज़ करे सूरह बकर खोले ॾिस कुरान पाक में मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे टाइम जे वली अल्लाह जो गऊं खे हथ लॻल आहे। मुंहिंजा प्यारा उन गऊं जो गोश्त या ज़बान जो टुकड़ो मुर्दा खे लॻे, मुर्दा ज़िंदा करे, मुंहिंजा प्यारा उहो चवे त मूंखे ॿिए कंहिं कोन मारियो आहे, पंहिंजे फाटरे पंहिंजी दौलत खां मारियो आहे। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे मूसा अलैहिस्सलाम जे टाइम जे वलीअ में इहो पावर आहे, मुर्दा ज़िंदा करे सघे थो। पोइ हैदर जे बच्चे में भी पावर है, ठोकर सां मुर्दा जिंदा करे सके थो। सुभान अल्लाह। ये मूसा अलैहिस्सलाम जे टाइम में गऊं जे गोश्त में पावर, मुर्दा जिंदा थी सके थो। कुरान पाक सरदार अली शाह अर्ज़ करे जे मूसा अलैहिस्सलाम जे टाइम जे वलीअ में इहो पावर त पोइ हैदर करार शेर खुदा जे बच्चे जो कमाल छा हो। तवज्जो रहे वो पीरन जो पीर दस्तगीर जे हर वली गर्दन झुकाई है। ये न हर वली जेको न मञे उनखे विलायत ही खत्म, जेको न मञे कदम न मञे, हैदर जे बच्चे जो कदम न मञे विलायत ही खत्म। वाह फुड़ावा, वाह मुंहिंजा रब जेके पावर दे। दुनिया वारा चवंदा त अल्लाह वारनि में पावर न आहे। मुंहिंजा रब न मिल सूरत कुरान पाक जे किविल खे रब पाक तू पावर दे, किविल खे न मिल सूरत खोले ॾिस टे मेल परे किविल हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे भी सुञाणे, उन जे काफ़िले खे भी सुञाणे, टे मेल परे किविल ॾिसी सघे थी त पोइ
वो पीरन जो पीर दस्तगीर भी तो असा के हिते ये नाथ मथे खड़े करे मोहब्बत जो इजहार कर जे नबी सूरत कुरान पाक जे किविल के रब पावर नहीं सके सो तो सरदार अली शाह ने करे हैदर जे बचड़े हसन अमीर हुसैन जे पुत्र के भी पावर जण वारो तो रब्बानी जी हिन के ला छा थियो दे रब को सब जीवन जा सुभान अल्लाह त हे न मुझे नबी जो है न मुझे नबी जे साहबा जो है न मुझे महबूब मुस्तफा जे बच्चन जो है ने तो कुरान पाक खोले कुरान पाक रब पाक अल्लाह वाला में पावर छा रखियो तो मुझे महबूब मुस्तफा जे टेम जे वली जो पावर रब पाक निरालो करे छड़ियो छा मूसा अलैहिस्सलाम रब जी दरबार में अर्ज को रखियो तो मुझा मालिक खालिक ईंदी तो बाद में ईंदी तो सबनी नबियन जी आखिर में खत्म नबूवत खत्म थी जे नबूवत खत्म थी कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन जे टाइम में खातमुन नबी ईंदो उन के टाइम में नबूवत खत्म थी सुभान अल्लाह नारा रिसालत नारा तहकीक नारा हैदरी मुझो पीर बैत मदे करे जो भे ला इलाहा इल्लल्लाह हाणे कुल पढ़ो तो दुआ करो बिस्मिल्लाह बड़ी आंखों में करे जोर से नारा जो भे बड़े आवाज से जो भे अल्लाहु अहद अल्लाहु समद सुभान अल्लाह नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हैदरी शान औलिया बैत मत करे जोर से जो भे जोरदार नारो थकेला नारे दे केर झुको जिते कादरी हुजे और थकेल नारो हुजे बगाल पीरन जी पीर दस्ते के मौसुबानी कुछ बेरो पानी मुश्किल से जैसे अदा सा कादरी निंदिर का ना कादरी मुझे मुर्शिद सुने दस्तगीर पीरन जी पीर दस्तगीर फरमाया हुआ पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद सुने अब्दुल कादिर जिलानी फरमायो सुभान अल्लाह तो जेको मुजी दामन में अची वियो मुझो मुरीद थियो रब पाक मूसा 70 दफा वायदो कयो ए अब्दुल कादिर तू जे मुरीद खे
तौबा खां सवा मौत न ईंदो। छा खां सवा? तौबा खां सवा मौत। पीरन जे पीर दस्तगीर फरमायो, ए मुरीद ए कादरी गाल बुध, पंज वक्त नमाज बा जमात तू पढ़, पंज वक्त बा जमात नमाज तू पढ़, मुझे महबूबे मुस्तफा दे दुरूद व सलाम कसरत सा पढ़, ऐ मुझो वजीफो 4 तस्बीह के भी नमाज की फरागत का 4 तस्बीह जिक्र पढ़। हाने मां जाया त मुझो रब जाने। ए मुरीद मुझी दामन में अची वे जे मुझी बैयत न करे सकियो, या मुझे मुरीद जी हथ जे बैयत न करे सकियो, या मुझे मुरीद जे हथ जे बैयत न करे सकियो, अञा बे मुझे मुरीद जे हथ जे बैयत न करे सकियो। एड़ा तो कर त मां दस्तगीर जो कादरी सिलसिले में मुरीद थो थिया, मां दस्तगीर वायदो थो थिया, क़यामत ताईं कब्र जो भी सामने माया, हशर जो भी सामने माया, तुझी इज्जत जो भी सामने माया, ज़ाहिरी बातिनी इज्जत जो सामने मां पीरन जो पीर पीरन के पीर दस्तगीर फरमायो, ए मुरीद तू निंदर को ना है, ए कादरी तू निंदर को ना है। पीरन जे पीर दस्तगीर फरमाए रस्मान न फरमाए, पंज वक्त नमाज पढ़, मुझे महबूब ते दुरूद व सलाम पढ़, 4 तस्बीह जिक्र कर। घणी तस्बीह? मुरीद हाणे न घबरा, मुरीद न घबरा, तुझे भेण जनाबी माया मां पीरन जो पीर दस्तगीर तोखे ॿुधाया त कंहिंजे झेड़े खां न टिजजा, छो त मां दस्तगीर जहिड़ो जंगजू जवान कोई कोन्हे को, मां दस्तगीर तू जला बैठो वा। सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह लिखे तो पीरन के पीर दस्तगीर फरमायो जेको मुझे कादरी सा बुग़्ज़ रखे तो उन जो 7 पियो नस्ल भी सुखियो टुकर रखाई, 7 पियो नस्ल जे मुरीद कादरी सा केर भी बुग़्ज़ रखे। सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाए तो पीरन जे पीर दस्तगीर फरमायो त मुझे मुरीद सा जे बुग़्ज़ रखियो उन जो 7 पियो नस्ल भी सुखियो टुकर न खाइंदो। आज़माए ॾिसो। पोइ सरदार अली शाह तॾहिं चवंदो असां कादरी निंदड़ कान आहियूं, ऐं कादरी तोखे हक़ बि न आहे त तूं झेड़ो करे, झेड़ो न कंदो कर, मुंहिंजो मुर्शिद जो वेठो आहे हुन ते रखंदो कर। तोखे जेको दस्तगीर कमरी न हुआ, मुझे पीरन जे पीर दस्तगीर फरमाए त रब पाक फरमाए ए अब्दुल कादिर मुरीद छंदो करे, अर्ज़ के मां कुर्बान वञा मुंहिंजा रब मुझा परवरदिगार जे मुझे मुरीद के तकलीफ आई त अब्दुल कादिर खां बर्दाश्त न थींदो। ॿियो दफ़ो रब पुछो अब्दुल कादिर मुरीद छो नथो करे, अर्ज़ कयो मां मुंहिंजा रब जे मुझे मुरीद के तकलीफ आई त मूंखां बर्दाश्त न थींदो। टियों दफ़ो रब पुछो अब्दुल कादिर मुरीद छो नथो करे, रब जी दरबार में अर्ज़ कयो मैं मुझा मालिक खालिक परवरदिगार जे मुझे मुरीद कादरी के तकलीफ आई त मूं अब्दुल कादिर जिलानी का बर्दाश्त। चौथों दफ़ो रब मूंखे हुक्म कयो ए अब्दुल कादिर मुरीद कर, हूं हुक्म थे पियो ए अब्दुल कादिर छो नथो करे, रब पाक मूंखे हाणे हुक्म कयो त ए अब्दुल कादिर मुरीद कर, मां रब तोसां वाइदो थो कयां। शेख हमाद जी दरबार में पीरन जो पीर दस्तगीर आयो, अर्ज़ के कुर्बान वञा तव्हांजे दरबार में चिड़चिड़ाहट जो आवाज़ आ, कुकुन जो आवाज़ आ, दहम जो आवाज़ आ, रड़नी जो आवाज़ आ। शेख हमाद चवे तो मुझा 12,000 मुरीद आहिनि, मूंखे सॾींदा आहिनि, जॾहिं बि तकलीफ़ ईंदी अथनि परेशान थींदा आहिनि तो मूंखे सॾा कंदा आहिनि। मां रब जी दरबार में उन जरा मदद वठी करे उन्हनि खे मदद बि कंदो आहे, उन्हनि जी गुनाहनि जी माफ़ी बि वठंदो आहे। सुनो अब्दुल कादिर जिलानी जो नौजवानी जो आलिम आहे। शेख हमाद चवे तो जॾहिं अब्दुल कादिर जिलानी इहे लफ़्ज़ चया त ए शेख हमाद जॾहिं मां मुरीद करण शुरू कया मां रब खां वाइदा वठंदुमि, मां पंहिंजे मुरीद जो क़यामत ताईं मां ज़ामिन अब्दुल कादिर जिलानी हुजां। शेख हमाद तो चवे उन्हनि लफ़्ज़नि जो मूंखे मुशाहिदो करायो, नबियनि ने वही थी, नबियनि ने
वही जिब्राइल अमीन खणी ईंदो फरिश्तन दे फरिश्तन मां जिब्राइल अमीन सभिनी जो सरदार वो नबियन ने वही खणी ईंदो अल्लाह वारन दे कशफ अल्लाह वारन दे जे जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमायो त बिना देर जे बिना इनकार जो आलिमन मौलविन मुफ्तिन पुछदा दे खबर कुरान पढ़ बोवा खुतबे में तू दुनियावी गाल कईया हदीस पढ़ बिया तो दुनियावी गाल कईया बिना देर जे बिना इनकार जे गाल छा है चई त मुखे कशफ सा हुकुम दे 5वीं सदी में हैदर जो शहजादो ईंदो मु चे त मुखो पोवा मुजी विलायत वने पई मु चे त हैदर जे बच्चे जे हेठा कदम हेठा मु गर्दन झुकाया तो जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह भी ऐलान कयो तने बिना देर जे बिना इनकार जे हैदर जे बच्चे जे हेठा कदम हेठा मां गर्दन झुकाया तो सुभान अल्लाह एड़ी तरह जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह कशफ में हुकुम थियो शेख हमाद भी चवे तो उन्हनि लफ्ज़न जो मुशाहिदो करायो रब पाक फरमायो त ए अब्दुल कादिर जेके तो लफ्ज़ चया आहिनि इरादो कयो त मां जॾहिं मुरीद करण शुरू कयो रब खां फ़ाइदो खंदुमि मां तोसां फ़ाइदो थो कयो रब तोसां फ़ाइदो थो करे तू जे मुरीद खे तौबा खां सवाइ मौत न ॾींदुमि ऐं क़यामत ताईं तू पंहिंजे मुरीद जो ज़ामिन हूंदे सुभान अल्लाह क़यामत ताईं ज़मानत तव्हां बि खणंदा हूंदा न पीरन जे पीर दस्तगीर फरमाता मुरीद 5 वक्त बा जमात नमाज़ पढ़ दुरूद और सलाम पढ़ 4 तस्बीह जिक्र पढ़ बस तो के मौत नहीं दो जेसते रब पांजी बारगाह में तुझी तौबा कबूल न कंदो तवज्जो रहे सोने अब्दुल कादिर जीलानी पीरन के पीर दस्तगीर फरमायो ए मुरीद जे चोखे बिना तौबा के मौत अची हो मां अब्दुल कादिर जीलानी तो सब फायदो थो कयो मां पांजे रब खां तो के हयाती वठी दी पांजे रब खां हयाती वठी दी रब की दरबार में तुझी तौबा कबूल कराई दू वो वरी कलमे सां तो के मौत ई सुभान अल्लाह मुझे एड़ो पीर ज़ामिन मिले वो क्या तरह छो वठो जी वो पीरन जो पीर दस्तगीर वो मिलो थी जे फरमायो त ओ मुरीद रब पाक मुखे वो पावर नो हिन मा कायनात के इए दिसदो आ जी है त्रिय ते सिरहा जो दाणो त्रिय ते सिरहा जो ओ मुरीद एक कादिर मासूर अब्दुल कादिर जिलानी तके बुधायो जे मुझे कादिर सिलसिले में तू अची वे त मां दस्तगीर तो सा वायदो तो कया जने तू थाबड़ बो तो के टेक मां दस्तगीर दी दो पीरन जे पीर दस्तगीर फरमाया त ए मुजा मुरीद कादरी तू जे 70 का कपड़ो हटंदा वा उनके ढक मां अब्दुल कादिर जिलानी दी दो वो सरदार अली शाह जे करे त यार पोजे मुर्शिद एडी जमानत करे त पो असा नजर का छो तो सरदार अली शाह बार-बार ये तवा के अर्ज कंदो आ त ये न चंदो कर त मां जो का तो सुन्यो थी वियो आ दस्तगीर कादरी में वो पावर दिनो आज चंदो सुन्यो थी वेंदो छो त रब पाक ज़बान कादरी जे ज़बान में पावर दिनो आई मुझे मुर्शिद सुने दस्तगीर फरमाया त मुरीद तो कादरी ओ मुरीद बादशाह हो जान वजीर हो जान अमीर हो जान सरदार हो जान मुरीद तुझा कपड़ा फाटल हो जान छा जुद्दी छिगल हो जे मां अब्दुल कादिर जीलानी चवा तो ए मुरीद तू जिथे भी कदम रखने चाहे बादशाह हो जन वजीर हो जन अमीर हो जन पर तुझा कपड़ा फाटल है जुत्ती छिगल थी पर सबनी को मथा मथा नजर ईंदो सरदार अली शाह जे करे त मता तू कादरी के ये समझे कादरी निंद्र को ना है कीमिया करामत वारो लिखण वारो देवबंदी लिखे तो कोरी कम कंदो कपड़े जो वो बादशाह जे ला हर साल ताकियो कपड़न जो ठाईंदो हो
कपड़न जो ताकियो ठाए बस कयई तो पीरन जे पीर दस्तगीर जो उन इलाके में गुजर थियो उन कोरी अर्ज कियो त मुजा मुर्शिद मेहरबानी करे मुझो घर भी वेझो आ कदम घुमायो पीरन जे पीर दस्तगीर दावत कबूल कई कोरी दस्तगीर सुन के घर वठी आयो घर में बी का शेका नहीं ताके का सवा ताकियो बादशाह जो हो हेडे हेडे दिठाई घर में का शेका नहीं ताकियो खड़ी करे मुर्शिद जी दरबार में पेश कयई वरी मुर्शिदन करीमन एड़ो नवाज़े छड़ियो करम ही करम थी वियस जरे जो बियो ताकियो तैयार कयई त कोरीअ जा मुखालिफ वेठा उन्हनि थे ॾिठो वञी बादशाह खे चयो ॻाल्हि ॿुध बादशाह असुल ताकियो पंहिंजे पीर खे पुॼाईंदो आहे नकुल ताकियो तोखे ॾींदो उन कोरीअ कपिड़ो पहुचायो बादशाह चयसि ॻाल्हि ॿुध नकुल मूंखे असुल पंहिंजे पीर खे सही न हिन दफे मुर्शिद जी दरबार में अर्ज में बियो कुछ कोन हो ताकियो यो ॾिनुमि बियो ताकियो ही भी असल ताकियो आहे बादशाह जे खबर पई त पोइ तोखे फांसी ॾींदुमि लिखण वारो केरा देवबंदी मोहम्मद उस्मान नौरंगज़ादा किताब जो नालो याद करे जरा कीमिया करामत मूं वटि मौजूद आहे लिखे तो जॾहिं उन कोरी बादशाह को मोटियो पंहिंजे मुर्शिद जी दरबार में अर्ज के कुर्बान वञा बादशाह चयो आहे ताकियो पीर खे ॾिनो थी हाणे जेको आहे त तोखे फांसी ॾींदुमि हाणे त निंड ई फिटी वई आहे साईं दस्तगीर सुने फरमाए तो मुरीद कहजो सुना अब्दुल कादिर जिलानी तुंहिंजो मुरीद पाण फरमाए तो वञी पा सैरागी करे वञी सुम्ही पओ मुखालिफ जेके हा इर्द गिर्द वरी टार्चर भी कन पिया बादशाह सिपाही मोकिलिया तोखे फांसी आई बादशाह सिपाही मोकिलिया वरी मुर्शिद दरबार में सुना इन्हनि सिपाहियुनि खे ॾिसां थो त हाणे त निंड बि फिटी वई आहे निंड नथी अचे ॿियो ॾींहुं गुज़रियो वरी आयो सुना हाणे त मानी बि कान थी वणे ॾाढो परेशान सुने दस्तगीर फरमायो परेशान न थी ओ सही मानी भी कान थी वने निंड भी न थी अचे पीरन जे पीर दस्तगीर फरमायो वञी करे तो ठिकर जो प्यालो तो वठी छा वठी आ ठिकर जो प्यालो वठी आ वो कोरी जो बेचारो भागो वञी प्यालो वठी अजंदो आयो साईं हे प्यालो कीमिया करामत वारो लिखे तो जो बंदी आ फतवा जणी थी तो उन्हें तेरी जाओ किताब मोड़ मौजूद है लिखे तो जरे पीरन जे पीर दस्तगीर उन प्याले के हथ दई करे फूको ॾिनो एक कोरी हाणे जे समझे तो बादशाह तो के सदा ॾींदो हिन प्याले के मां अब्दुल कादिर चवाई तो ऊंधो कजा बादशाह जी बादशाही गुम लिखण वारो देवबंदी थी फतवा रजाना उन्हें ते दिजा बस 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 सुबह थी सिपाही जा सिपाही बादशाह जा सिपाही पहुता ये कोरी हालत में थी मुखे मोहलत दियो मोहलत ना है तो ते साबित थी गयो हाणे बादशाह तो के मौत जी सलाह दी दो हल